दिलार खान हिन वक़्तु वाहिद तूं ई शख़्स आहीं जेको चाकर खान खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी करे सघे। असां अकबर खान खे बार बार सम्झाइण जी कई, पर हुन असांजी हिकु बि न ॿुधी, बल्कि असांखे कमज़ोर करण लाइ असांजे ई दुश्मन जी मदद करण लॻो। छोकिरी हुते सामती पहुती, हुनखे पनाह ॾिनी। कहिड़ो फ़र्क़ु थो पए? जॾहिं तव्हां वटि का औरत मजबूर थी लड़ी अचे हा त छा हुनखे तव्हां साम्हूं तौरु पनाह न ॾियो? छोकिरी जे मसइले खे हिकिड़े पासे रख मंसूर खान। पहिरीं इहो ॿुधाए असांजे दुश्मन जाबर खे अकबर खान छो पनाह ॾिनो? जॾहिं त सौड़ चाकर खान हुनखे साफ़ लफ़्ज़नि में ॿुधायो जाबर असांजे भाउ ऐं असांजे पीउ जो कातिल आहे। हिकु कातिल खे पनाह ॾियणु इहो तुंहिंजी नज़र में सुठो अमल आहे मंसूर खान? जॾहिं अकबर खान ॾोही निकिरे थो त उन खां पाउ फलान तव्हांखे मुंहुं वठी ॾिनो। मंसूर खान तूं मुंहिंजे सुठनि दोस्तनि मां आहे ऐं मां तुंहिंजी इज़त बि कंदो आहियां, पर सच इहो आहे त मुंहिंजे ई अकबर खान जी दुश्मनी तुंहिंजे कुर्बत खां तमामु घणी वज़नी आहे। उनजे बावजूद बि जेकॾहिं तूं इहो वज़न खणण जी कोशिश कई तूं उन वज़न जे हेठां दॿिजी वेंदे। ही ॿिनि हाथनि जी जंग आहे ऐं तोखे त ख़बर आहे जॾहिं बदमस्त हाथी चरियो थी वेंदो आहे न त सभ खां पहिरियां उहो पंहिंजे सवार खे किराए उनखे पंहिंजे पेरनि जे हेठां चीभाटे पूरो करे छॾींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।